हजरत अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे किताब में बयान फरमाईंदो आहे हिकड़ी रात पीरन जो पीर हजरत सोनो दिलबर दस्तगीर हजरत अब्दुल कादिर जीलानी अचानक उथिया जेको खलीफो खिदमत वारो आहे उहो बि गॾु उथियो हुन जे ज़हन में आहे त शायद साईं उथिया आहिनि वुज़ू करण जे लाइ पाण झंगल जे ख़्याल सां रवाना थिया आहिनि हजरत पीरान पीर जे पुठियां लोटो खणी करो खणी गॾु हलंदो रहियो त पीरान पीर उन बगदाद जे शहर मां हिकु विख पाती ॿी विख पाती मुरीद पोइते आ त मुरीद जो निहारे त न को बगदाद जो शहर हुआ न को इराक हुआ कंहिं ॿिए मुल्क में बीठो आहे हजरत पीरान पीर हलंदा पिया वञनि ही बि ख़िदमत जी नियत सां करो खयूं गॾु हलंदो पियो वञे हज़रत पीरान पीर हिकु विख खई ॿ विखूं खयूं या टे विखूं खयूं उन खां पोइ अचानक जो हमरा गौर करे ॾिसे त बाबा ही त न को बगदाद आहे न को इलाइक़ो आहे फरमाए थो त पाण वञी करे हिकिड़ी जॻह ते बीठा उते जो ॾिठई त हिकिड़ो हमरा सुतो पियो आहे उहो मोवल हुजे उन जे इर्द गिर्द टे चार ॿिया बीठा हुजनि ही पुठियां चुप कयूं बीठो आहे हज़रत पीरान पीर दस्तगीर बादशाह पीर वञी करे उते सलाम फरमायो लिखण वारो मान आहियां मां ॿुधाइण वारो आहियां हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह तआला अलैह पंहिंजे अरबी किताब में इहा ॻाल्हि नकुल फरमाई आहे फरमाइनि था गौसे पाक उन्हनि सां गुफ़्तगू फरमाई पर हू जेको पुठियां बीठो हो उहो सम्झे न पियो रुगो भूं 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 जीअं आवाज़ ईंदो आहे ईअं का ॿोली पाण में ॻाल्हाइनि पिया बीठा हिन खे सम्झ में कान आई हज़रत पीरान पीर दस्तगीर बादशाह पीर फरमायो त हिन खे कफ़न ॾियो हिन इशारनि में सम्झो कफ़न ॾियोसि कफ़न थियो कुझु देरि खां पोइ हिकिड़ो माण्हू वठी आया जंहिं माण्हूअ जूं मुछूं वॾियूं हज़रत पीरान पीर जे साम्हूं हुनखे वेहारियऊं पाण हुकुम फरमायूं उन माण्हूअ जूं जेके मुछूं उहे मुछूं सही कयूं सुन्नत जे मुताबिक़ कटे करे सही कयूं ऐं उनखे वेहारे करे हज़रत पीरान पीर दस्तगीर बादशाह पीर उनखे फरमायो चओ ला उनखे कलमो पढ़ाए करे उहे जेके अॻे बीठा हुया उन्हनि जे हथ में हथ ॾेई करे पाण उन मोअल माण्हू जो जनाज़ो पढ़ाए करे वरी वापसि रवाना थिया मुरीद चवे थो वरी मां कढ लॻुसि हिकु कदम ॿी विख टी विख वरी जो ध्यानु कयां त ॾिसां त मां साॻो बगदाद में बीठो आहियां बगदाद में हाणे हज़रत सैयद अब्दुल कादिर जीलानी खे अर्ज़ु कयो क़िबला इहे छा माजरा हाणे फरमायो छा क़िबला हीअं मां तव्हांजे कढ हलंदो हलियुसि तव्हां टे विखूं खयूं बगदाद खां गुम थी करे कंहिं ॿिए मुल्क में पहुतासीं उते हीअं तव्हां हिकिड़ो हमरा आयो मुछूं वॾियूं हुअसि हुन जूं तव्हां मुछूं सुन्नत मुताबिक़ ठाहियूं उनखे कलमो पढ़ायो हुन जो हथ ॿियनि जे हथ में ॾिनो ऐं हू जेको फौत थियल हो उन जो जनाज़ो पढ़ियो मां तव्हांजे कढ हलियुसि पे हज़रत पीरान पीर दस्तगीर बादशाह पीर खिली ॾिनो खिली करे पाण फरमायूं अबा इहो जेको मुल्क हो इहो बगदाद वारो मुल्क कोनो इहो रूम जो मुल्क हो जितां मां अब्दुल कादिर जीलानी ॿिनि विखनि में पुॼी वियो हुउसि क़िबला हो जेको मैयत हो वो छा हो अल्लामा सुयूती तो इरशाद फरमाए हज़रत पीरान पीर फरमायो तो इहो रूम जे इलाइक़े में अल्लाह जो वली हो वो जहान छॾे वियो हाणे उन जो जनाज़ो त पढ़णो हो पर उन जी जाइ ते ॿियो माण्हू बि मुक़रर करणो छो त ड्यूटी आहे लिहाज़ा रुगो उनखे ईअं कोन करणो हो जनाज़ो रुगो कोन थियणो हो उन जी जॻह ते ॿियो बि माण्हू मुक़रर करणो हो पोइ क़िबला पोइ तव्हां इहो छा फरमायो
पाण फरमायूं अल्लाह ताला एक मजूसी जी किस्मत में ईमान भी लिखियो हो ऐं विलायत भी लिखी हुई। ओ जेको तो मुछन वारो ॾिठो इहो मजूसी हो, गैर मुस्लिम हो। असां उनखे वेहारे करे पारे उन जो शेर बि ठाहियो, सुन्नत ठारायोसीं, सुन्नत मुताबिक़ उन खां पोइ कलमो पढ़ायोसीं, उन खां पोइ दीद करे उनखे विलायत जो मक़ाम ॾेई करे उन जे यारनि वलियनि जे हवाले कयोसीं त हिन मोवल जी जॻह ते हाणे ड्यूटी हे अल्लाह जो वली अदा कयो। पीर इरशाद फरमायो इनखे असां या ड्यूटी ॾियण जे लाइ आयासीं, रब जो हुकुम हो। अल्लाह ताला इरशाद फरमायो इहो निज़ाम आहे तकवीनी औलिया जो, जेके औलिया इकराम इहा पंहिंजी ड्यूटी अदा कंदा आहिनि। अदा मां तुंहिंजी ख़िदमत में अर्ज़ु ही पे करणु चाहियो, अदा मोमिन खे मुस्लमान खे ई विलायत मिलंदी आहे, काफ़िर मजूसीअ खे कोन मिलंदी आहे। पर हिकिड़ो अॻे जेको मोमिन आहे उनखे त विलायत मिलण जा चांस आहिनि, महिरबानी थिए थी। पर यार वाह अब्दुल कादिर जीलानी तुंहिंजो मक़ाम जो काफ़िर खे मुस्लमान कई ऐं मुस्लमान करण खां पोइ अञा हुन इबादत रियाज़त कान कई आहे। वाह अब्दुल कादिर जीलानी तुंहिंजे अखियुनि जो पावर ऐं ताक़त उनखे विलायत अता फरमाए करे उन इलाइक़े जे वलियनि जो सरदार बणाए छॾियो। अल्लाह जे वलीअ जो पावर आहे, ईअं ड्यूटियूं अदा कंदा आहिनि ऐं इन्हनि सभिनीनि जे मथां सरदार अथव गौसे आज़म। सुभान अल्लाह ज़ोर सां। इन्हनि सभिनीनि वलियनि जे विलायत जे मथां सरदार हुआ, पीरनि जो पीर अब्दुल कादिर जीलानी, जंहिंखे तूं छा चवंदो आहीं? पीराने पीर। छा चवंदो आहीं? पीराने माना हूअं चइबो आहे बाबा हे पीर हुरनि जो, हे पीर नक्शबंदियुनि जो, बाबा हे पीर चिश्तियुनि जो, हे पीर कादिरनि जो, हे पीर सोहरवर्दियुनि जो, हे पीर शाज़िलनि जो। वाह अब्दुल कादिर जीलानी तुंहिंजो मक़ाम जो कुल जहान चवंदो आहे त अब्दुल कादिर पीरनि जो बि पीर आहे।